बे पासे दादू में कोरोना जा वधीक 56 नवा केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त मुतासिरनि जो अंग वधी 284 थी वियो आहे। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कोरोना मुतासिर मरीज़नि में 3 ॼणा ऑक्सीजन ते आहिनि, जॾहिं त लॉकडाउन बहितर नतीजा ॾींदो। शहरी गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरनि। DHO जो चवणु आहे त कोरोना मुतासिर मरीज़नि मां 3 ॼणा ऑक्सीजन ते आहिनि, जॾहिं त लॉकडाउन बहितर नतीजा ॾींदो। शहरी गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरनि। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। दादू में कोरोना जा वधीक 56 नवा केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त मुतासिरनि जो अंग वधी 284 थी वियो आहे। DHO मूजिबि त कोरोना मुतासिर मरीज़नि में 3 ॼणा ऑक्सीजन ते आहिनि। DHO जो चवणु आहे त लॉकडाउन बहितर नतीजा ॾींदो। शहरी गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरनि। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां तारिक लिगारी खां। तारिक, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि कोरोना जी सूरत हाल बाबति? तारिक, आगाह कजो, दादू ज़िले में छा त कोरोना जी सूरत हाल आहे? जी, दादू ज़िले में कोरोना की ताज़ी सूरत हाल इंतहाई ख़तरनाक थी पई वञे। दादू ज़िले अंदर गुज़रियल 24 कलाकनि दौरान जिन मरीज़नि जा टेस्ट कया विया आहिनि, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में 24 कलाकनि दौरान जेको आहे सो 83 माण्हुनि जी कोरोना टेस्ट कई वई, जंहिंमां 56 ॼणनि जी कोरोना टेस्ट हाकारी आई आहे, जंहिं ते 3 ॼणनि खे ऑक्सीजन ते रखियो वियो आहे। अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट सेवण जे MS डॉक्टर मुइन सिद्दीकी जो चवणु आहे त दादूअ मां जेके टेस्ट लाइ रिपोर्ट्स अचनि थियूं सेवण जे अस्पताल में, उन्हनि में 70% हाकारी केस आहिनि, जॾहिं त जेके मुतासिर मरीज़ आहिनि उन्हनि खे घरनि अंदरि आइसोलेट कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू जेको ज़िलो आहे उन में हिन वक़्तु कोरोना मुतासिर जेके फाल केस आहिनि उहे 284 थी विया आहिनि। अहिड़ी सूरत हाल बाद दादू में लॉकडाउन त कयो वियो आहे, पर जेको अंग आहे उहो इंतिहाई वधंदड़ आहे। उन जो जेको शरह ॿुधाई पई वञे उहा 70% ताईं ॿुधाई पई वञे त जेके टेस्टूं कयूं वञनि थियूं उन्हनि मां 70% मरीज़नि जा जेके रिपोर्ट्स आहिनि उहे हाकारी अचनि पियूं। जंहिंखां पोइ सिहत खाते तरफ़ां दादू ज़िले अंदरि जेके डॉक्टरनि जूं मोकलूं आहिनि उहे पिणु रद्द कयूं वियूं आहिनि। उन्हनि खे 24 कलाक ड्यूटियुनि ते पाबंद कयो वियो आहे ऐं साॻिए वक़्त ते जेको आहे सो माण्हुनि खे पिणु इहो चयो वियो आहे त जेके उहे घरनि ताईं महदूद रहनि ऐं बिना कंहिं जवाब जे घरनि खां ॿाहिरि न अचनि ऐं SOPs ते अमल कनि। जी ठीकु आहे तारिक लिगारी, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।